हाँ चिप्स भी चालू कई है ना, बेदा भी, बिस्किट भी। हाँ उधर भी चालू क्यों ना गोपो? उधर भी चालू क्यों? हिननि जे करे मूंखे कमु करणु न पुॼंदी, ख़बर थी? हले हेॾे बीहो मिंट अचो न हेॾे। भाऊ इहो घर पहुचाईंदा आहियो? घर वारी असां किथां पहुचाईंदासीं भाऊ, ओला करायो न। पंहिंजी ॻाल्हि नथो कयां मां, कोल्ड ड्रिंक पहुचाईंदा आहियो? अच्छा हाँ, किथे अथव घर, किथे अथव तव्हांजो? न पहुचाईंदा हुजो त ॿुधायो, न त छो ॿुधायांव मां। न ॿुधाईंदा, पासे में हूंदो त पहुचाईंदासीं, बाक़ी तव्हां चवंदव कल्याण मल्याण अचो। हाणे मां कल्याण मां हिते वठणु ईंदुमि कोल्ड ड्रिंक? चरियो आहियां, पागल आहियां, दिमाग़ कान्हे मूंखे? कहिड़ी खपेव तव्हांखे? हिकु थम्स अप ॾियो किलो। अथव न, 1.25 किलो ई पई अथव। हा हले हिन एड्रेस ते मोकिले छॾिजो, 1.25 लीटर हले। अच्छा इहो मथे अथव घर तव्हांजो, चाड़ीअ ते? पहुचाईंदासीं न, पहुचाईंदासीं। घणियूं बोतलूं खपनि? हा हिकु ई पहुचायो न, भले हिकु बोतल खाली। छा था चओ भाऊ, हिकु बोतल लाइ मां मथे चाड़ी चढ़ी अचां तव्हांजे घर? त हिकु बोतल लाइ घड़ा वारा मुंहिंजा हेठि अचनि? पहुचाए वञिजो यार। उहोई त ॾिस, अॼु मां तोखे हिकु ज्ञान जी ॻाल्हि थो ॿुधाए। तूं किथे बि नौकरी खणी न, कमु ध्यान सां कंदो कर भाई। कॾहिं बि सेठ खे वजह न मिलणु खपे तोखे चिल्लाइण जी। मां त कमु ध्यान सां ई कंदो आहियां न सेठ। न मैंने ॿुधाए थो न, मां ॻाल्हि तो ॿुधाए। भैया भैया तव्हांजो माण्हू सामान ॾेई वियो, पैसा ई न वठी वियो मूंखां। ॿ दफ़ा सॾ बि कयामांसि त बि न ॿुधई। ओम से रिपड़े डबड़ू ओम सेठी डोंकी। छा था चओ सेठ? दीदी मुंहिंजा जेके माण्हू आहिनि न, इन्हनि खे मुंहिंजी भाषा जे अलावा हर भाषा सम्झ में ईंदी आहे। इन्हनि खे लॻंदो आहे मां जापानी में थो ॻाल्हायां। थैंक यू। सेठ पैसा पाण न ॾिनई मूंखे। ऐं तूं वरितासीं बि न, पर मूं वटि नोट न ईंदा त तो वटि बि न ईंदे, यादि कजे। भाऊ तव्हां वटि कैश अथव? जीपे कयांव? न यार कैश त कोन्हे। जीपे अथव, कैश ॾियांव? न कान्हे। 20 कोल्ड ड्रिंक अथव? हा 20 ई अथव न। ऐं 40 जी? हा 40 बि अथव। ओआरएस घणे? तव्हांखे छा खपेव? उहो ई सोचां थो। अचो सोचे करे अचो। वेफर बिस्किट भी रखिया अथव? हा आहिनि न। हाणे चालू कया अथव? हा हाणे ई कया आहिनि न। कहिड़ा ॾियांव? अचांव थो, सोचे अचांव थो। अरे तव्हांखे बि कोल्ड ड्रिंक, पाणी, सोडा होलसेल में खपे त विजिट कयो वाहेगुरु कोल्ड ड्रिंक्स। मार्केट खां अघु अथव हिकदम बेस्ट। नंबर ॾिनल अथव, रेट्स लाइ इंक्वायरी करे सघंदा आहियो। एड्रेस अथव शॉप नंबर 2 सेक्शन 20 नियर आनंद मैरिज हॉल उल्हासनगर 3।